अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो बेहतरीन नाले वारो रागी फनकार मास्टर मंज़ूर। मास्टर मंज़ूर खे त कई साल गुज़री विया सिंध वासियुनि खां विछड़ंदे, पर अॼु बि उन खे सिंध वासी विसारे न सघिया। सोशल मीडिया ते ही वीडियो काफ़ी वायरल आहे। छा हक़ीक़त में हिन खे मास्टर मंज़ूर जे गीतनि मस्तानो बणाए छॾियो या कुझु हक़ीक़त अलॻि आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो लेजेंड रागी फनकार मास्टर मंज़ूर खे त केतिरा ई साल हिन जे विछोड़े खे गुज़री चुका आहिनि, पर अॼु बि मास्टर मंज़ूर खे सिंध वासी विसारे न सघिया। सिंध जे झरझंग में मास्टर मंज़ूर जा गीत उन जा परस्तार वॾे शौक़ सां ॿुधंदा रहनि था। उन्हनि मां ही बि हिकु मास्टर मंज़ूर जो परस्तार आहे जेको हर जाइ ते मास्टर मंज़ूर जा गीत गुनगुनाईंदे रहे थो। अचो त सभ खां पहिरियां तव्हांखे सोशल मीडिया ज़रिए वायरल थियल वीडियो ॾेखारियूं। मुझे कुछ खत्म थी वो नुकसान थी लो तुम छविछड़ी मैं पिरी मुझे वेरो वीरान थी लो तुम छविछड़ी मैं पिरी मुझे वीरान थी लो तू जो हुंदे वो पिरी मुझे वेड़ मेरो न कहूंदी हुई मुर्क चपन ते रहंदी हुई दिल न उदासी थींदी। वाह 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 डिसियन मानू है मुझो हाल डिसियन मानू हैरान थी लो तू छविछड़ी मैं पिरी मुझो हेरो वीरान थी लो। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।